नाज़रीन, माज़ीअ जो एक मशहूर बॉडी बिल्डर अॼुकल्ह कपड़ा इस्त्री करे बच्चन जो पेट गुज़र करे रहियो आहे। वधीक तफ़सील हैदराबाद मां इरफान बुगियो जी हिन रिपोर्ट में। लतीफ़ाबाद वासी मंज़ूर भट्टी अॼुकल्ह लॉन्ड्री हलाए बच्चन जो पेट पाले थो। उन 70 ऐं 80 वारे ॾहाके दौरान वॾनि बॉडी बिल्डर्स खे मात ॾिनी, पर खेसि वक़्त मात ॾेई छॾी ऐं अॻिते वधी न सघियो। नेठि हुन कपड़ा इस्त्री करे बच्चन जो पेट पालण जो फ़ैसिलो कयो, पर हू अञा बि मायूस नाहे थियो। हू अॼु बि बॉडी बिल्डिंग जारी रखियो अचे। मंज़ूर भट्टी पंहिंजे दौर जो तमामु मशहूर बॉडी बिल्डर रही चुको आहे। हुन मुल्की सतह ते मुक़ाबलनि में हिसो वरितो ऐं केतिरा टाइटल पिणु खटिया। छा आहे अॻियां असां गवर्नमेंट ताउन कोन कयो, नौकिरी असांखे कान मिली, पोइ मजबूरी बच्चन गुज़र करणो पियो, पेट गुज़र करणो पियो, पोइ मजबूरी आहे वञी इस्त्री कई थी। पहिरीं मीरपुर डिवीज़न थियो, उन में 3 पोजीशन मूंखे मिली। उन खां पोइ कराची गुरू मंदर साम्हूं आदम जी हाल आहे, उन में मुक़ाबिलो सिंधी जो थियो 77 में। 78 में वरी थियो वञी लाड़काणा चांडका मेडिकल कॉलेज, उन में मुक़ाबिलो सिंधी जो थियो, चौथी पोजीशन हासिलु कई। उन खां पोइ हैदराबाद में 3-4 मुक़ाबला मां विड़िया, लतीफ़ाबाद विड़ियुसि। उन में इहे एतिहाद मिलिया मूंखे जेके साम्हूं पिया आहिनि। हू ॿुधाए थो त वॾनि बॉडी बिल्डर्स खे ॾिसी खेसि 12 वरनि जी उमिरि में बॉडी बिल्डिंग जो शौक़ु थियो, जेको अॼु ताईं जारी रखियो अचे। आउं नंढो हूंदो बि ॾिसंदो हुउसि उन्हनि खे, त मूंखे बि शौक़ु जाॻियो। मुंहिंजो हाणे आउं बि शौक़ु करियां इहो, थोरो आहिस्ते आहिस्ते वज़न खणणु लॻुसि। खेसि उन ॻाल्हि जो अरमान आहे त सख़्तु कोशिशि बावजूदु सिफ़ारिश ऐं पैसो न हुजण सबबु हू आलमी सतह जे मुक़ाबलनि में हिसो वठी न सघियो। छा आहे जो गुरबत हुई ऐं इन असांखे सपोर्ट अॻियां कान थी। मूंखे शौक़ु अॻियां वधण जो, त आउं ॿाहिरि मुल्क वञी करियां हिसो वठां हिन में मुक़ाबलनि में, पर हिते असां ताउन कोन कयूं। पोइ आउं सिध ताणी विड़ुसि, बसि इहो की पंहिंजी शौक़ु अञा ताणी आहे, अञा ताणी थोरी घर में कंदो आहियां। मंज़ूर भट्टीअ जो चवणु आहे त जवानीअ में हू 3.5 मण वज़न मथे ताईं खणी वेंदो हो, पर 8 वरनि जी उमिरि में बि 1.5 खां पौणा 2 मण वज़न मथे ताईं खणी सघे थो। तक़रीबन 1.5 मण वज़न खणंदो आहियां, पौणा 2 मण 1.5 मण खणंदो आहियां हींअर मथे, ॿाहूं फुल करे मथे। ऐं उन खां अलावा हींअर असांजे ओल्ड गोड सां मुक़ाबला थियनि पिया, उन में हिसो वठंदो आहियां। मंज़ूर भट्टी ॿुधाए थो त हू 8 वरनि जी उमिरि में बि ॿियनि खां वधीक तंदुरुस्त आहे ऐं कंहिं नौजवान खां वधीक वज़न खणी सघे थो। वर्जिश करे न करे आख़िर बुढ़ापो थियणो आहे। बाक़ी आउं चवंदो हिन उमिरि में मूंसां को जवान बि कोन करे सघंदो। अलाह साईं एॾी हिमत ॾिनी आहे, ठीकु फिट फाट आहियां, फर्स्ट क्लास, ऐं हुननि जी भुल आहे। सिंध अंदरि मंज़ूर भट्टीअ जहिड़ा केतिरा ई रांदीगर सलाहियतूं हुजण बावजूदु अॻिते वधी न सघंदा आहिनि। मौक़े तोड़े सिफ़ारिश जी अणहूंद संदन महिनतुनि ते पाणी फेरे छॾींदी आहे। कैमरामैन यासिर कोराई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।